कंडियारो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मुस्तक औरतन जी शिकायतन ते कार्रवाई 15 खां वधीक डिवाइस होल्ड गिरफ्तार कंडियारो रिपोर्ट एम आज़ाद गोपांग एसएचओ कंडियारो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मुस्तक औरतन जी शिकायतन ते कार्रवाई कंदे 15 खां वधीक डिवाइस हलाईंदड़ खे गिरफ्तार करे वरितो आहे। एसएचओ कंडियारो असदुल नबी खिची कंडियारो में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मुस्तक औरतन जी वज़ीफे मिलण वारे हंध मोनोटेक्निकल कॉलेज सेंटर ते कार्रवाई कंदे मुबैना ठगी ज़रिए मुस्तक औरतन जा पैसा फबाईंदड़ 15 खां मथे डिवाइस मालिकनि ऐं एजेंटनि खे गिरफ्तार करे कंडियारो थाणे ते मुंतकिल करे वरितो आहे। जॾहिं त गिरफ्तार थियण जा नाला ज़ाहिर न कया विया ऐं न ई को बि केस दाख़िल कयो वियो आहे। डिवाइस मालिकनि ऐं एजेंटनि जी फुलट जो शिकार मुस्तक औरतनि ऐं संदसि वारसनि एसएचओ जी अहिड़ी कार्रवाई खे साराईंदे गिरफ्तार कयलनि मथां केस दाख़िल करे खेनि सख़्त सज़ा ॾियण जी घुर कई आहे। ॿिए पासे गिरफ्तार थियलनि खे बचाइण लाइ डिवाइस माफिया ऐं ॿियनि बाअसरनि पंहिंजो असर शुरू करे एसएचओ मथां प्रेशर वधाए छॾियो आहे।